नाज़िन खे गड़ी खेरो खां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदालूं। रिपोर्ट कर रहे जावेद लगारी। ज़िले चिकमाबाद जो सेहत खातो अघूर निंड सुतल ॻोठ जाफराबाद बुलेदी में पुरस्रार बीमारी सबब एक ही घर जा 3 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। फौतन में 1 साल जो आबिद अली मीराली, 5 वरहनि जो अलीशा धीउ कादन मीराणी, 3 वरहनि जी ख़ालिदा धीउ गुलशेर मीराली शामिल आहिनि। ॿारनि जो वालिद कादन मीराली जो चवणु आहे त हल्के बुखार थियण सब खां पोइ ॿारड़ा फौत थी विया आहिनि ऐं 3 ॿारड़ा पाण में सोट आहिनि। हिक ई घर मां 3 मासूम ॿारनि जो जनाज़ो खॼण वक़्तु कोहराम मची वियो। जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गड़ी खेरो लग ॻोठ जाफराबाद बुलेदी में पिरासर बीमारी सबब एक ही घर जा 3 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। फौतिन में 1 साल जो आबिद अली मीराली ऐं 5 वरहनि जी अलीशा धी कादन मीराली ऐं 3 वरहनि जी धी ख़ालिदा गुलशेर मीराली शामिल आहिनि। ॿारनि जे वालिद कादन मीराली जो चवणु आहे त हल्के बुखार थियण खां पोइ ॿारड़ा फौत थी विया आहिनि ऐं 3 ॿारड़ा पाण में सोट आहिनि। हिक ई घर मां 3 ॿारड़नि जा लाश खॼण सबब घर में कोहराम मची वियो। जी वॾी महिरबानी जावेद लगारी, तव्हां असांखे तफ़सीलनि खां आगाह कयो।